ॿिए पासे अवांखे अहम ख़बर ॾियूं पिया भिरिया सिटी मां जिते नाइच बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में हलंदड़ खूनी तकरार जो निबेरो कयो वियो। धुरियूं खीर खंड थी वियूं। निबेरे जी सरपंची अॻूणे DSP अहमद खान नाइच ऐं नाइच बिरादरी जे चङे मुड़ुस बहादुर ख़ान कई। ब्रेकिंग न्यूज़ आहे, अवां सां शेयर कयूं पिया। भिरिया सिटी में नाइच बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में हलंदड़ खूनी तकरार जो निबेरो कयो वियो। धुरियूं खीर खंड थी वियूं। निबेरे जी सरपंची अॻूणे DSP अहमद खान नाइच ऐं नाइच बिरादरी जे चङे मुड़ुस बहादुर ख़ान कई। ब्रेकिंग न्यूज़ आहे, अवां सां शेयर कयूं पिया। भिरिया सिटी में नाइच बिरादरीअ जी ॿिनि धुरियुनि में हलंदड़ खूनी तकरार जो निबेरो कयो वियो। धुरियूं खीर खंड थी वियूं। निबेरे जी सरपंची अॻूणे DSP अहमद खान नाइच ऐं नाइच बिरादरी जे चङे मुड़ुस बहादुर ख़ान कई। ब्रेकिंग न्यूज़ आहे नाज़रीन, अवां सां शेयर कयूं पिया। भिरिया सिटी में नाइच बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में हलंदड़ खूनी तकरार जो निबेरो कयो वियो। धुरियूं खीर खंड थी वियूं। निबेरे जी सरपंची अॻूणे DSP अहमद खान नाइच ऐं नाइच बिरादरी जे चङे मुड़ुस बहादुर ख़ान कई। ब्रेकिंग न्यूज़ आहे, अवां सां शेयर कयूं पिया। भिरिया सिटी में नाइच बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में हलंदड़ खूनी तकरार जो निबेरो कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। भिरिया सिटी मां आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर राणा अब्दुल सत्तार असां सां लाइन ते मौजूदु आहे। राणा अब्दुल सत्तार, इन हवाले सां कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, कुछ अरसो अॻु भिरिया सिटी भरिसां ॻोठ मंगो में इदरीस नाइच नामी नौजवान जेको आहे उहो क़त्ल थी वियो हुयो, जंहिंजो इल्ज़ाम जेको आहे ASI अब्दुल गफूर नाइच जी धुर ते लॻायो वियो ऐं जंहिंजो अॼु फ़ैसिलो जेको आहे अॻूणे DSP रेस बहादुर ख़ान नाइच ऐं हुनजी सरपंच जेको आहे थी गुज़रियो आहे, जंहिंमें ॿिन्ही धुरियुनि खे जेको आहे क़ुर पाक ते जेको आहे खीर खंड कयो वियो आहे ऐं इन फ़ैसिले जे बाद इलाइक़े में जेको आहे ख़ुशीअ जी ज़हर जेका लहर जेका आहे उहा छाइजी वई आहे। जी ठीकु आहे, वञी महिरबानी राणा अब्दुल सत्तार।